सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइजेशन सरसो जे तर्जुमान जमील सुमरो पारां जारी कयल पधिराई में ॿुधायो वियो आहे त सिंध हुकूमत जे सिहत खाते ऐं सरसो जे ज़िम्मेवार ऑफिसरनि ख़मीस ॾिहाड़े गॾियल याददाश्त जे हिक ठाह MOU ते सहियूं कयूं आहिनि। सरसो तर्जुमान जमील अहमद पधिराई में तफ़सील ॾींदे वाज़े कयो आहे त MOU जो मक़सदु अवाम खे विछड़ंदड़ बीमारियुनि खां बचाव वारा टीकनि EPI लॻाइण वारे कम में दरपेश ईंदड़ मुश्किलातुनि जो ख़ात्मो करण में सहकार फ़राहम करणु आहे। था तहत सरसो पारां सिहत खाते जे टीकनि वारी मुहिम खे ख़ासि करे उन्हनि इलाइक़नि में आबाद माण्हुनि ताईं पहुच ॾियारी वेंदी जेके ॾूरहान दरिया जे बंदनि सां लॻोलॻ कचे जे इलाइक़नि में वाक़िअ आहिनि। गॾियल याददाश्त वारो ठाह रज़ाकाराना तौरु ख़िदमतुनि वारो क़दम आहे जंहिं तहत सरसो बजट मुख़्तस करण या लाॻत करण मुक़रर करण खां सवाइ बराबर वारी भाईवारी जे बुनियाद ते अवामी भलाई वारनि मक़सदनि तहत इहो कमु सर अंजाम ॾींदी। गॾियल याददाश्त वारे ठाह ते सही वक़्तु सरसो जो चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर मोहम्मद दितल कल्होड़ो, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर सख डॉक्टर वज़ीर अहमद फुल, डॉक्टर मोहम्मद नज़ीम प्रोजेक्ट डायरेक्टर EPI सिंध, डॉक्टर सोहेल रज़ा शेख एडिशनल डायरेक्टर EPI सिंध EPI बाबत गॾियल क़ौमुनि जे इदारे यूनिसेफ जा ज़िम्मेवार सुनील राजा ऐं डॉक्टर अमजद गॾियल क़ौमुनि जी सिहत बाबत आलमी इदारे WHO जा नुमाइंदा डॉक्टर रमेश कुमार ऐं डॉक्टर अरसलान मेमण मौजूद हुआ। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।